सिंध हाई कोर्ट जो वकील ऐं तालका बार काउंसिल सकरण जो मेंबर एडवोकेट मोहम्मद आचर जलबाणी गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे क्लाइंट ग़ुलाम शबीर जतोई सां गॾु सकरण खां हाई कोर्ट हैदराबाद में पेश थियण बाद वापसि सकरण ईंदे रस्ते तां क्लाइंट समेत गुम थी वियो आहे। वकील जी गुमशुदगी ते सकरण बार काउंसिल पारां सदर सैयद अली मोहम्मद शाह ऐं जनरल सेक्रेटरी ज़ुल्फ़कार अली समूह जी अॻुवाणीअ में सिविल कोर्ट सकरण पारां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जंहिं में वकीलनि जे वॾे अंग शिरकत कई। मुज़ाहिरे खे मथियनि अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त जॾहिं क़ानून ते अमल करण वारा ख़ुदि क़ानून जी लताड़ कंदा त मुल्की हालतूं बिगाड़ ॾांहुं वेंदियूं। इन करे असीं एडवोकेट आचर जलबाणी जी गुमशुदगीअ ते सिंध पुलिस खां पुछाड़ूं करण जो हक़ रखूं था त जेकॾहिं अव्हां आचर जलबाणी खे गिरफ़्तार कयो आहे त उन मथां इल्ज़ाम साबित करे खेसि ज़ाहिर कयो वञे। जेकॾहिं अव्हां गिरफ़्तार न बि कयो आहे तॾहिं बि एडवोकेट आचर जलबाणीअ खे ॻोल्हे हथु करणु अव्हां जी ज़िमेवारी आहे। हिननि इहो बि चयो त असां अॼु अदालती बाइकाट कयो आहे ऐं इहो बाइकाट तेसीं ताईं जारी रहंदो जेसीं ताईं असांजो वकील ज़ाहिर थी आज़ादु न थींदो। हिननि वधीक चयो त असीं एहतजाज खे ज़िलई बार ऐं सिंध बार ताईं बि खणी वेंदासीं जेकॾहिं आचर जलबाणी आज़ादु न थियो त। होॾां इहा पिणु ख़बर पई आहे त एडवोकेट आचर जलबाणी सां गॾु संदसि क्लाइंट ग़ुलाम शबीर जतोई पिणु लापता आहे। ॿिन्ही जा मोबाइल नंबर मुसलसल काल्ह खां वठी बंदि आहिनि। मुज़ाहिरे में सुप्रीम कोर्ट जो वकील एडवोकेट करीम बख्श रिंद, एडवोकेट इसरार अहमद कुरैशी, एडवोकेट रहमान लाखो ऐं एडवोकेट शबीर अहमद सोलंगी समेत केतिरा ई वकील शामिल हुआ जेके लाक़ानूनियत ख़िलाफ़ सख़्तु नारेबाज़ी करे पंहिंजे वकील जी आज़ादी जा नारा हणी रहिया हुआ। काज़ी जावेद सनाई, इबरत न्यूज़ सकरण।